अॼु मुंहिंजे वालिद साहब ॾाॾे ऐं चाचे जो जेको क़त्ल केस हुयो समूरी सिंध वाक़िफ़ आहे त मुंहिंजे बाबा सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु अलम बग़ावत बुलंद कयो, जंहिंजे नतीजे में असांजे घर में 3 जेको आहे सो असांजा घर जा सरबराह वॾा क़त्ल कया विया। हीअ क़ुर्बानी यकीनन मुंहिंजे बाबा जेका ॾिनी असांखे ख़बर आहे त इहा क़ुर्बानी जेका आहे असांजे ईंदड़ नसलनि जे लाइ आहे। उहो ई किरंदड़ अलम खणी करे मां बीठमि ऐं अॼु सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु यकीनन अगरि कोर्ट खां ॿाहिरि ॻाल्हि कई वञे त असां फ़ातिह बणिजी चुका आहियूं ऐं हर सिंध जो जेको अवाम आहे, जेकी सिंध जा मज़लूम तबिको आहे, उन्हनि जे दिलनि मां वॾेरनि ज़ालमनि सरदारनि जो ख़ौफ़ निकिरी चुको आहे। हाणे ॻाल्हि कजे जेकॾहिं कोर्ट जी, त कोर्ट में असांजो केस फाइनल आर्ग्यूमेंट्स ते आहे। जवाबदार धुर जा जेके वकील साहिबान आहिनि तक़रीबन उहे आर्ग्यूमेंट्स कंप्लीट करे चुका आहिनि। नेक्स्ट जेका तारीख़ मिली आहे 13 तारीख़, उन ते असांजो वकील साहिबु उन्हनि खे जवाबु ॾींदो जेके फाइनल आर्ग्यूमेंट्स थींदा। उन खां पोइ उमेदु इहा ई आहे, नज़र इहो पियो अचे त हिन महीने जे अंदरि ई फाइनल फ़ैसिलो अचिणो आहे। सो अलाह जी ज़ात करीम आहे, अलाह अल हक़ आहे ऐं यकीनन बेगुनाह खून रायगान न थींदा आहिनि। उमेदु रखूं था त जज साहिबु हक़ कंदा। जे मुनसिफ़ जी कुर्सी ते वेठल आहिनि, यकीनन इंसाफ़ जेको आहे उहा अलाह जी हिकिड़ी वस्फ़ आहे। त पुरुमीद आहियूं त उन ज़ात खे नज़र में रखी करे जज साहिबु इंसाफ़ ई कंदो ऐं बेगुनाह जेके खून थिया आहिनि उन्हनि कातिलनि खे इबरत जो निशानो बणाईंदो त जीअं को बि वॾेरो, को बि सरदार, को बि जागीरदार आईंदा को बि क़त्ल करण खां पहिरियां 100 दफ़ा सोचे। सो इंशाअल्लाह पुरुमीद आहियूं।